एक ॿी अहम ख़बर शामिल कंदासीं त वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ सां इंडोनेशिया सदर जी मुलाक़ात थी आहे। नायब वज़ीर आज़म इसाक डार, चीफ ऑफ डिफेंस फोर्सेस फील्ड मार्शल आसिम मुनीर भी मौजूदु हुआ। ॿिन्ही अॻुवाणनि ॿिए लाॻापनि जे समूरनि रुखनि जो जाइज़ो वरितो आहे। ॿिन्ही मुल्कनि विच में लाॻापा वधीक मज़बूत करण ते बि इतफ़ाक़ कयो वियो आहे। अहम ख़बर शामिल कंदासीं त वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ सां इंडोनेशिया जे सदर जी मुलाक़ात थी आहे। नायब वज़ीर आज़म इसाक डार, चीफ ऑफ डिफेंस फोर्सेस फील्ड मार्शल आसिम मुनीर भी मौजूदु हुआ। ॿिन्ही अॻुवाणनि ॿिए लाॻापनि जे समूरनि रुखनि जो जाइज़ो वरितो। ॿिन्ही मुल्कनि विच में लाॻापा वधीक मज़बूत करण ते बि इतफ़ाक़ कयो वियो आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ सां इंडोनेशिया जे सदर जी मुलाक़ात थी आहे। नायब वज़ीर आज़म इसाक डार, चीफ ऑफ डिफेंस फोर्सेस फील्ड मार्शल आसिम मुनीर बि मौजूदु हुआ। ॿिन्ही अॻुवाणनि ॿिए लाॻापनि जे समूरनि रुखनि जो जाइज़ो वरितो आहे। ॿिन्ही मुल्कनि विच में लाॻापा वधीक मज़बूत करण ते बि इतफ़ाक़ कयो वियो आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ सां इंडोनेशिया जे सदर जी मुलाक़ात थी आहे। नायब वज़ीर आज़म इसाक डार, चीफ ऑफ डिफेंस फोर्सेस फील्ड मार्शल आसिम मुनीर भी मौजूदु हुआ। ॿिन्ही अॻुवाणनि ॿिए लाॻापनि जे समूरनि रुखनि जो जाइज़ो वरितो आहे। ॿिन्ही मुल्कनि विच में लाॻापा वधीक मज़बूत करण ते बि इतफ़ाक़ कयो वियो आहे। वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ सां इंडोनेशिया जे सदर जी मुलाक़ात थी आहे। नायब वज़ीर आज़म इसाक डार, चीफ ऑफ डिफेंस फोर्सेस फील्ड मार्शल आसिम मुनीर भी मौजूदु हुआ।